ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जी निगरान सूबाई वज़ीर ख़ुदा बख़्श मरी जे घर आमद थी आहे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर मली जे इलाइक़े घगर फाटक कादर नगर में ख़ुदा बख़्श मरी सां संदसि भाउ हसन मरी जे विछोड़े ते ताज़ियत कई आहे। तालीम सिहत समेत सूबे जी बहितरीअ लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। मक़बूल बाकर जो वधीक चवणु हो त असांजी पूरी टीम मसइला हल करण जी कोशिश करे रही आहे। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस पूरी कोशिश करे रही आहे। देर ज़रूर थी आहे पर शहीद सहाफ़ी जे कातिलनि जी गिरफ़्तारी यकीनी बणाई वेंदी। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जे निगरान सूबाई वज़ीर ख़ुदा बख़्श मरी जे घर आमद। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर मरी जे इलाइक़े घगर फाटक कादर नगर में ख़ुदा बख़्श मरी सां संदसि भाउ हसन मरीअ जे विछोड़े ते ताज़ियत कई आहे। निगरान वॾे वज़ीर जो चवणु आहे त तालीम सिहत समेत सूबे जी बहितरी लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। असांजी पूरी टीम मसइला हल करण जी कोशिश करे रही आहे। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस पूरी कोशिश करे रही आहे। देर ज़रूर थी आहे पर शहीद सहाफ़ी जे कातिलनि जी गिरफ़्तारी खे यकीनी बणायो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर सोलंकी। जी मंज़ूर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, सिंध जे निगरान वॾो वज़ीर जेको आहे अॼु घगर फाटक मलीर वेझो घगर फाटक कादर नगर में पहुतो आहे। निगरान वज़ीर जे भाउ जे जेको आहे फोत थियण खां पोइ हिते ताज़ियत कई आहे, दुआ घुरी आहे। इन मौक़े ते जेको आहे निगरान वॾे वज़ीर ॻाल्हाईंदे चयो त सिंध अंदरि मुल्क में ऐं सिंध में जेके हालतूं आहिनि तमामु ख़राबु आहिनि। तालीम हुजे, सिहत हुजे या ॿिया जेके मसइला आहिनि उहे दरपेश आहिनि। फंड बि जेको आहे तमामु घटि आहिनि। असीं कोशिशूं वठी रहिया आहियूं ऐं ईंदड़ जेकी हुकूमत आहे जेकी ईंदी उन मां बि उमेद आहे त उहा बहितरी लाइ कमु कंदी ऐं काफ़ी असां बहितर कमु कयो आहे। हुनजो इहो बि चवणु आहे त हिन वक़्तु जेको सिंध जे अंदरि जेको स्ट्रक्चर आहे तमामु तबाह आहे। उनजो कारण इहो आहे त असां वटि हिन वक़्तु फंड बि न आहिनि, फंड घटि आहिनि ऐं असां पंहिंजी कोशिशूं कयूं पिया। असांखे उमेद आहे त असीं बहितरी तरफ़ वञूं पिया। हिन इहो बि चयो ठीकु आहे त मंज़ूर मली सोलंकी, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।